सरकार आजकल ॾाढा उदास है, इन करे बादशाही बरकरार, सरकार जो है घुमण है मौजू खाना। तो हम को संग ॿुधाई कुछ ॿुधाई तो असांखे त सुकून किथे मिलंदो आहे, इहो चैन कहिड़े माॻे ते हूंदो आहे। खामोशी में चैन घुलना चाहिए। अच्छा किसी तलाश के सुकून है चैन। सुराय सुकून हनी साल होगा बाली खेलाए छो एतराज आहे? इन ॻाल्हि खे मां बाली हाणे दिलि जूं ॻाल्हियूं करणु शुरू छॾ हिन ॻाल्हि खे। असांखे हाणे बालीअ जी बि कुझु ॻाल्हि मञणु ऐं बहितर ईअं थींदो त मीर साहब सां इज़त पहुचंदो त जीअं मीर साहब न इहो बहितर हूंदो। अजीज खे बि इहा ई सलाह आहे त बाली मीर साहब खां इजाज़त वरिती त हू खेनि रुकींदा कोन। तूं सही मुंहिंजे ख़्याल में पाण खां सिधो ख़ैर थो हलो। सखर खां ई ख़ैर थो हलो था। सरकार के निर्माण के मिले सरकार जो खैर, बादशाही जो खैर। सरकार बाली बेगम साहबा दिलशाद मंजिल पहुची हुई हैं। अजीज ना तू सच पुछ रही है त पोइ ठीकु आहे, असांजे हिते रवाने थियण जो बंदोबस्तु कयो वञे। की सोचता रहता है।
असांजे साल को पुछो असांजे अंदर जे बेचैनियत को पुछो बेकरारत को पुछो असांजे अंदर जे बेचैनियत को पुछो बेकरारत को पुछो बाली असांजी अखियुनि को पुछो जेके हाल आहे हर वक्त उतारी रहंदियूं उतावड़ी रहंदियूं अयो असांखे खां पुछो मीर साहब असां खां सवाइ ॿिए हंधि दोस्त जी हाज़िरी भरनि था पर बाली असांजी दिलि त तव्हां वटि आहे हाणे असांजे मन जी परवाह न कंदासीं ऐं न ई तख़्त ताज जी परवाह कंदासीं हाणे असां पंहिंजी भाॼीअ सां कुझु नमूने शादी कंदासीं कुझु नमूने शादी कंदासीं मुझे तो सरकार बाली बेगम से शादी था कर हाँ करे भी छा सकते ॿुधो थिएसि त लाहौर वारी बेगम साहिबा जी मां ॾाढी न चाक आहे उन करे शादी बाद में थींदी जॾहिं हर कोई हुनखे बेगम साहिबा जो दर्जो ॾिठो त असां या वॾी बेगम साहिबा कीअं रुकावट बणिजी था सघूं न सर मुंहिंजो इहो मतिलबु न आहे हू तव्हांजे पेरनि जे खाक जे बराबरि बि न आहे वज़ाहतुनि जी ज़रूरत न आहे बसि असीं हक़ीक़तूं मञण लाइ हौसलो पैदा करणु था चाहियूं ऐं वरी उहो बि केरु कंहिंखे कीअं थो रोके सघे वरी थिया आहिनि असां मीर साहब जी अहिड़ी आशियुनि खे ॾिसंदा था अचूं तोखे ख़बर आहे मीर साहब बाली जे इश्क में गिरफ़्तार हूंदे बि केतिरी न जॻह ते पाण खे हुसन जे जलवनि में जलाइण ईंदा जंहिंखे असीं पहिरियों भेरो मीर साहब खे जलंदे ॾिठो आहे विछड़ंदे ॾिठो आहे ख़ैर